ईरान में वर्कशॉप ते फायरिंग में 8 पाकिस्तानी कतल मर्द ॾे वापस आणण लाइ ईरानी इख़्तियारनि सां राब्तो। माजी बेलन जो तालुक पंजाब के शहर भावलपुर सां आहे। वाक़ियो बलोचिस्तान के सूबे सीस्तान में पेश आयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ईरान में 8 पाकिस्तानी के कतल ते दुख जो इज़हार। परॾी वज़ारत के माजी बेलन के वारसनि सां राब्तो करण की हिदायत। संदसि चवण आहे त ईरानी हुकूमत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई हक़ीक़तूं साम्हूं आणे। वज़ीर आज़म पारां माजी बेलन जा मर्द ॾे वापस आणण लाइ फौरी कदम खणण की हिदायत। परॾी खाते के तर्जमान चयो लाश वापस आणण लाइ हू ईरानी इख़्तियारनि सां राब्ते में आहिनि। ईरान पारां सीस्तान में 8 पाकिस्तानी के कतल वारे वाक़े की मुज़म्मत। पाकिस्तान में ईरानी सफारत खाने जो चवण आहे त हीउ हिकु गैर इंसानी बुज़दिलानो ऐं क़बूल न करण जोगो वाक़ियो आहे। दहशतगर्दी पूरे ख़िते लाइ हिकु मुस्तक़िल गॾियल ख़तरो आहे। इहो लाड़ो गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां हज़ारे माण्हुनि जूं जानियूं गिड़काए चुको आहे। दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल कोशिश वक़्त की अहम ज़रूरत आहे। खैबर पख्तूनख्वा में हथियारबंदन की फायरिंग में एक्साइज खाते जा 3 एहलकार शहीद। पिशावर जेटी रोड ते हथियारबंदन एक्साइज खाते के एहलकारन ते फायरिंग कर ॾिनी। सब इंस्पेक्टर फारूक बाचा, कांस्टेबल इफ्तिखार ऐं मुजाहिद शहीद। पुलिस पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कया। पुलिस जो चवण आहे त वाक़े बैदि कुछ शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। आलमी मंडी में कच्चे तेल की कीमत में घटाई जो सिलसिलो जारी। पाकिस्तान में पेट्रोलियम शइ की कीमतुन में घटाई जो इम्कान। हुकूमत अवाम के रिलीफ ॾियण ते गौर शुरू करे छॾियो। ज़रियनि जो चवण आहे त 16 अप्रैल 2025 खां पेट्रोल ऐं डीज़ल की कीमतुन में 12 रुपया फी लीटर घटाई जो इम्कान आहे। जंहिं बैदि पेट्रोल 254 ॾाही 63 रुपया फी लीटर में घटिजी 242 रुपया फी लीटर थी सके थो। सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ सिंध सरापा एहतजाज बणियल। मुख़्तलिफ़ शहरन में सियासी समाजी तंज़ीमुन ऐं क़ौम परस्त धुरिन के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा, रैलियूं ऐं धरना। मलीर, रते देरे, दड़ो, वारह, नव अमृतो में एहतजाजी मुज़ाहिरा कढण में वापारी इत्तेहाद। मेडिकल स्टोर एसोसिएशन के सॾ ते शटरबंद हड़ताल। एहतजाजी रैली अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। जेकॾहिं वफ़ाक़ सिंधु मां केनाल कढण में कामयाब थी वियो त सिंध जी सरज़मीन बंजर बणिजी वेंदी। केनाल करण वारो फ़ैसिलो सिंध के हक़नि ते धाड़ो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। घोटकी भरिसां एरीगेशन कॉलोनी में नौजवान जो लाश हथ। ए सेक्शन थाने की हद में नौजवान जमशेद कलेरी जो लाश हथ। पुलिस पहुंची लाश पंहिंजी तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मामले की जांच शुरू करे छॾी। खैरपुर भरिसां कोच के टक्कर के नतीजे में एक जणो फोत, एक ज़ख्मी। सियालमोरी स्टॉप पर तेज़ रफ्तार कोच ट्रैक्टर से टकराइजी वियो। हादसे में उबैदुल्लाह खोसो फोत, दिलजान खोसो ज़ख्मी। लाश ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। मौसमियात खाते पारां सिंध, ॾखण पंजाब ऐं बलोचिस्तान में अॼु हीट वेव की अॻकथी। सूमर खां जुमे ताईं 6 डिग्री सेंटीग्रेड वधण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब गुज़िरियल ॾींहुं गर्मीपद कराची में 39, नवाबशाह, हैदराबाद ऐं दादू में गर्मीपद 43 सेंटीग्रेड रिकॉर्ड किया वियो। इसराइल होड़ न लथो। गज़ा में हमलन जो सिलसिलो जारी। इसराइली फौज की गज़ा में इलाही अस्पताल ते बमबारी। अस्पताल जा केतरा ही हिस्सा तबाह। अरब मीडिया जो चवण आहे त हमले सबब अस्पताल में इलाज हेठि मरीज़नि ऐं ॿियनि माण्हुनि खे अस्पताल की इमारत छॾण ते मजबूर कयो वियो। जन रोडनि ऐं घिटियुनि में पनाह वरिती आहे। सिंध के मुख्तलिफ शहरन में मज़लूम फ़लस्तीनी से यकजहती के इज़हार लाइ रैलियों। उमरकोट, पनियाकिल, भानसिदाबाद, उस्मान शाहुड़ी ऐं ॿियनि शहरन में मुख्तलिफ धुरिन तरफां इसराइल के ज़ुल्मन ऐं मज़लूम फ़लस्तीन के हक़ में एहतजाजी रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि जो चवण आहे त इसराइल फ़लस्तीन ते ज़ुल्म की इंतिहा करे छॾी आहे। मासूम ॿारनि खे भी शहीद कयो पियो वञे। इसराइल गज़ा ते बमबारी करे आलमी कानून की भञकड़ी करे रहियो आहे। गॾियल क़ौमूं फौरी तौर मामले जो नोटिस वठनि।
अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट के जवाबी टैरिफ का आजो करार ॾेई छॾियो। व्हाइट हाउस जे तर्जमान जो चवणु आहे त स्मार्टफोन, कंप्यूटर ऐं ॿियनि इलेक्ट्रॉनिक शयूं वाधू टैरिफ न लॻंदो। डोनाल्ड ट्रंप वाज़े कयो आहे त साफ़ टेक्नोलॉजी जी पैदावार लाइ चीन ते भरवसो नथो करे सघिजे। नई अमरीका चीनी सेमीकंडक्टर्स, चिप्स, स्मार्टफोन ऐं लैपटॉप ते भरवसो करे सघे थो। अमरीकी टेक्नोलॉजी कंपनियूं जल्द खां जल्द पंहिंजी $1 ट्रिलियन जी सीड़पकारी अमरीका वापसि आणींदियूं। ईरान ऐं अमरीका पारां ओमान में ॻाल्हियूं हाकारी करार। ईरान ऐं अमरीका ॻाल्हियुनि खे तामीरी करार ॾेई छॾियो। ॿिन्ही मुल्कनि पारां ॻाल्हियूं जारी रखण ते इत्तफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर ईंदड़ हफ़्ते खां शुरू थींदो। ईरानी पड़ी वज़ीर चयो आहे त अमरीका ईरान सां एटमी मुआहिदो करणु चाहे थो। हू ॻाल्हियुनि जे वेझो पहुची चुका आहिनि। व्हाइट हाउस तर्जमान मूजिबि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि में सिफ़ारतकारी ज़रिए हल करण जी हिदायत कई आहे।